दोस्तों शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां दोस्तनि खे भली कार। अॼु जी बहितरीन रियासत ऐं पंहिंजावे ड्रामे जी धमाकेदार अपडेट आहे। अचण वारे किस्तनि में छा थींदो छा न थींदो सॼी कहाणी ॿुधाईंदासीं हिन नंढड़े वीडियो में। सभिनी सिंध वासियुनि खे चवंदुसि, सिंधी भाउरनि खे चवंदुसि, अगरि नवां या पुराणा तव्हां असांजे चैनल ते आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा शाहिद खुसो व्लॉग खे, छो त हिन ते तव्हांखे असां हर वक़्तु यानी बर वक़्तु अपडेट ॾींदा रहंदा आहियूं सिंधी शोबे जे हवाले सां। हलूं था अपडेट जी तरफ़। मूंखे उमेद आहे तव्हां लाइक ऐं हिन वीडियो खे करे छॾियो हूंदो ऐं हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब करे छॾियो हूंदो। मूंखे तव्हांजे मथां भरोसो आहे। दोस्तो ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, अचण वारे एपिसोडनि में हाणे नवां किरदार तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा। नवां करेक्टर अकबर ख़ान जेको वॾेरो ज़ाहिर थियो आहे, कुझु ॿिया किरदार बि, कुझु ॿिया वाठा बि नज़र ईंदा। छो ड्रामे जी कहाणी खे वधायो वियो आहे, वधाइण जे चकर में नवां किरदार ज़रूरी हुया। ऐं हेॾां दोस्तो रियासत ड्रामो जी शूटिंग भी हली रही आहे, पंहिंजावे जी भी हली रही आहे। जीअं रियासत ड्रामे जी शूटिंग पूरी थींदी उहे रियासत ड्रामे खे हलायो वेंदो। फ़िलहालु आसिरो घटि आहे। अगरि तव्हां दोस्तनि खे अपडेट सुठी लॻी महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खुसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा।